छा मर्जी हुई? शबाना मां तबियत थी पुछा एको गलत चयो थमचा ये तबियत पुछबी आ? यो वारी किए पुछबी आ? तुझे पुछण जी जरूरत भी ना है। नहीं दी कर असांजे घर। छो? बस जय महीने नहीं दी कर। नहीं दस बस न चंगा करे पुछण आसे तरी कावड़ मुते। मामी मारे छाव में भी त पंहिंजा रखंदा न, ॿियो केरु रखंदो? तू भी ये पुछण आई है? तुझो मतलब आ असा का तखे को नुकसान पहुतो? तवा फायदो दिनो का थिया? तो कदे असा के पंजो कयो किथे आ? तदे त चंदी हां त धाड़ो धणकिया ने धणकी ना है। असा डाला छो था भायो? तोखे चयोसी असा अन्या किए चबो आ पंजो मारे छाव में उछले हेडे नहीं दी कर माना तसा कसूरवार आयूं न। मामी जेको वणई समझ, कसूर मुंहिंजी किस्मत जो आ। खाणो जे ना आगुर त चुगी है त किस्मत बदल जी वेंदई किस्मत। मां चवाई थी वञ धाणो वञ हिता, न तू पाण खे न असां खे ॾिठो कर। तकलीफ़ थी थिए असां खे तुझे ॻाल्हाइण सां। असां अॻु में ई ज़हर जो गोलो ॻी वेठा आहियूं, वधीक असां खे न तपाए। धाणो सा सदाई टांड धाणो धणकिया ने धणकी ना है। हल न तोखे मिंथ कई हुयमि त न माम में न ज़ाहिर में उहा ॻाल्हि चओ, वरी बि नथी मुड़ी। अम्मा मूं ॾुख मां चयो। ॾुख पंहिंजनि जो कबो आहे धीअ। हुनखे ॻाल्हि चुंब में आई न त सॼो ॻोठु घुमाईंदासीं। ममण मतो त असां छा पिरायो? तो कई शफन हर मथा हर वई। शहबाज इहो त न समझंदो न त असीं बेखबर या कमज़ोर आहियूं। सरदार अवां सां सुठो न आहियो हलिया, पर ज़मीन छॾण मुंहिंजे असूल में न आहे। बनी ऐं बनी मर्द न आहिनि छॾींदा। ही शफन शेर आहे शेर। अरे यार शफन ये ॻाल्हियूं न गणे। तव्हां बि हद टपी वेंदा आहियो त पोइ मां बि बिगड़ी वेंदो आहियां। सरदार बेवाजिबी तव्हांजी हूंदी आहे, ओए हद न आहे रहंदी। ख़ैर पर मुर्सीअ सां ज़मीन जी रखवाली कजां। या ज़मीन तुझे ऐं सोराब जे नाले करे छॾींदुसि। सरदार आहे ई असांजे नाले, वो एहसान छजो था कयो। या बात जी ॻाल्हि आहे शफन, तूं ई न रहंदे। बाबल हुकुम कयो त हींअर ई हलायासीं, छो त बगन जी सट बघड़ जो झट। अठ कुल खां कम वठ। सरदार ही त सदाई फार्मी कुकड़ वारी बाग ॾींदो आहे। न मल न मोकियो कुकड़ू कु। तूं त माठ करे। सही थो चवे। ही वक़्तु आहे शफन खे हलाइण जो बेवकूफ़। हेलो शहबाज खान। तो वरी खेल शुरू कयो आहे बहराम खान। शुरुआत मूं न तो कई आहे शहबाज खान। इस्लामियल बाय तो बारी आहे शहबाज खान। तू जरगे के हटाइण जी साज़िश पियो करीं। अगराई कंहिं कई आहे? हाँ मुंहिंजा हारी कंदा आहिनि त तो हारी छो मोकिलियो आहे पोखीअ लाइ? ज़मीन आहे ई मुंहिंजी। अल्लाह तुझी शहबाज खान। वो पक्के नमूने कंप्यूटराइज रिकॉर्ड ते पंहिंजे हारी शफन ऐं सोराब जे नाले कराई आहे। तू वञी रिकॉर्ड चेक कराए। न न बहराम खान न, रिकॉर्ड जी धमकी मूंखे न ॾे। उनखे चैलेंज भी करे सघां थो। चढ़त न कर चढ़त न त चबाड़ जी वेंदे। बहराम लोह जे चणे जी आहे। चबाड़े सगी चबाड़ जा। चबाड़न छा रड़जी रड़कजी पोइ गिची वेंदे। संदसि न ॻाल्हि खे। हा हा
मां वरी कमज़ोर आहियां छा? बुत बसर जो शबीह शीह जी थो ॾेखारे। बाबा साईं चङा ई चवंदो आहियां त चिड़ी वेंदा आहियो। बाबा साईं फोन ई न कयो सा, पंहिंजो माण्हू मोकिले ऐं मथां हर हणाए छॾियोसि। छा कंदो? ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। तूं हेकर गाॾी तयार कराए जवाद खान खे शहर छॾिया त कोच ते वञे। गाॾी तयार आहे बाबा साईं, रुगो नंढड़ो बाबो तयार थिए। जवाद खान बाबा तयार आहीं न? मां त सवेर खां वठी तयार आहियां बाबा साईं। सामान किथे आहे? बैग किथे आहे तुंहिंजी? बैग ऐं ॿियो ज़रूरी सामान गाॾी में आहे बाबा साईं। ठीकु आहे, गोर वञो, पर हा थोरो ध्यान सां वञिजो। जी बाबा साईं, गोहर ई ध्यान न हुजे। जवाद खान खे छॾे वापसि अचण जी कर, त पोइ तोखे ज़मीन लाइ चवां थो। घबरायो न बाबा साईं, इहे हारी आहिनि न, अकनि शमन, इन्हनि खे अख हणंदो थो वञा। अच नंढा बाबा, हलो साईं। नज़र जी सोटर यार दिल भर देर कई आ। दादा न ताड़ में हूंदो न। हा जीअं मालूम थींदुसि हलियो ईंदो, पकड़िजी न पवे। मौला ते रखो ख़ालिद, दिल भर पकड़जण ऐं गुसण वारनि मां न आहे। मुमकिन भी आहे सोटर, तो को ॾिसी न वठेसि। कुझु न थींदुसि, मोटर साइकिल ते वियो आहे। जेकॾहिं को साम्हूं आयुसि बि न त मुंहुं ॾेई वेंदो। आए त पता गई परवानो दादा न। दादन जो दोस्त हुजे ऐं पतंग न हुजे। दादा न ख़बर पई? हा निकिता आहिनि। देर न कयो, मोटरसाइकिलनि ते निकिरो। ही मोटरसाइकिल आहे? हा मूं वटि आहे। त पोइ बिना देर पहुचो। जेकॾहिं निकिरी विया न त पोइ वापसि न अचिजो। ऐं हा, होशियारी अहिड़ी हुजे जे तव्हांखे को सुञाणे न सघे। जेको सामान खपेव बागारे कोठी में पियो अथव, खणी वञिजो। वञो। शहबाज खान, तोखे हाणे ख़बर पवंदी त दादन जे साम खे तंग करण जो अंजाम छा थींदो आहे। तड़पंदे तड़पंदे पंहिंजे पुट लाइ। गाड़ियुनि जो सफ़र बीमारे तो विझे। सुठो कई बादल पुट जो घर मटायई। अम्मा मूंखे त तकलीफ़ अची वई आहे। गाड़ियूं बीहंदे बीहंदी थी अचनि, तकलीफ़ त ईंदी न थी। ख़ैर आहे मासी, आराम कंदो त तकलीफ़ ख़तम थी वेंदी। हुजनि हा पैसा त टैक्सी कयूं हा न। नसीर टैक्सी करी आहे, हिते ई पैसा ॾियूंसि। रहण सां 5-6 हज़ार किथां अचनि हा बादल। खेरा पुट अची वियासीं। तकलीफ़ में आयो न, तॾहिं चयोमांसि। बादल तकलीफ़ त आई आहे, पर नसीर भाउ सही आहे। वक़्तु आहे गुज़री वेंदो, पर मां तव्हां ॿिन्ही खे हिकिड़ी गुज़ारिश कंदसि।
उहा बि हथ ॿधी करे। गुज़ारिश ख़ैर जी। बादल ही तर छॾियऊं। तर छॾियूं? हा, न त बार बार इज़ावा पिया ईंदा। मीरल अलॻि न त को ॿियो, उहो अलॻि आहे। जेको को ॿियो आहे न उहो शहबाज़ खान आहे। शहबाज खान? हा मासी, हुनजे माण्हुनि जे वारदात में नूरी ज़ख़्मी थी। पोइ त वाकई तर छॾियूं बादल। बादल मासी अदी नूरी जो चवण वठ। तूं बि बुज़दिली थो ॾेखारी। मरी वेंदुसि, बुज़दिली न थींदी बादल। बुज़दिली जी ज़िंदगी खां मौत भलो आहे बादल। बाक़ी बतरफ़ी जेका लूह आहे न, अदी नूरी ऐं मासी खे नुक़सान पहुचाईंदी। हथ मलींदे रहिजी वेंदासीं। अल्लाह साईं ख़ैर कंदो, रब्बुल आलमीन रहम कंदो। घर ते तूं पहिरो ॾिजांइ, जेकॾहिं न थकिजी पवी त मां पहिरो ॾींदुसि। बाक़ी हर जायूं मटायूं इहो बि मुनासिब न आहे नूरी। बादल, हिते असां उजड़ी वेंदियूंसीं। मूं चयो न त रब ते रख। बुरा सुडल वारा बि असांजे पासे आहिनि, मुंहुं ॾींदासीं। दिलि जा रख नूरी। मुंहुं ॾींदे ॾींदे मारिजी वेंदीसीं बादल। दुआ गुर मासी। बाक़ी हीअं कयूं था, पहिरों आहे परवरदिगार मदद कंदो। मौलाते मज़हर जी मुक मिर्गी वारो मौत। मज़हर घबराया कोन थो, मूं चयो त कामयाब थियणो आहे। दासी बस रुगो हिम्मत खपे। हिम्मत आहे मज़हर। गाॾी अचे पई। पोइ पोयां गाॾी जे टायर में गोली, जीअं सोलाई थिए। ठीकु आहे, ईअं ई थींदो। अचो। बाबा साईं, गड़बड़ लिखण खपे। गाॾी? ए गाॾी खॾे में पए बाबा साईं, तो खरी गाॾी जी लॻी आहे। बाबा साईं निकिरण जी कर। तुरंत चट थी वेंदे। हिनखे हिते रोक। तुरे त चटु करे छॾियईंसीं। अधु कलाक खां पोइ छॾिणो आहे हिनखे। हामिद, तूं हिन जूं अखियूं ॿध। ठीक है। सीटर खाली करें। ए खाली हरू भरूं था फुरियो कुछ ही कोने से। चेक करें। हां भली भली चेक कर। कुरान खाली आ। चोकरा खा। खाली आ।
गाड़ी कल त बुध को याद आयो थई छा? चाची चाची तोखे ईअं न करणु खपंदो हो। छो मूं वरी छा कयो? ईअं न करणु खपे आ। चाची अञा चवीं थी त छा करणु खपंदो हो मूंखे? मूं अटे में ज़हर मिलायो हुयो, मां खणी आई हुयसि कागर में ज़हर। ईअं न कर चाची। जेकॾहिं सोढल कसमनि ऐं वास्तनि खे न मञे त छा शरू जे मुंहिंजो ऐं माण्हू छा चवंदा? ऐं ॻाल्हि त ॿुध, सभई इल्ज़ाम मूं ते थी ॾी। माण्हू चवंदा ऐं छा चवंदा माण्हू? त छो मारियईंसि? कहिड़ो ऐब हुयुसि? भले भले साध पाक आई ऐं घरां जो निकिरी वई, सभु ॻाल्हियूं विसरी वई है। भाॼियो कर इहो महीनो न तूं मोए घड़ीअ ताईं ॾींदीअ, पर ख़ुदा त ॼाणे थो न त मां कहिड़े हालत में ऐं कीअं निकिती हुयसि। हाँ बराबर बराबर वॾो वैल हो तोसां। घर वेठे तके दुनालियूं बंदूकियूं ते लॻियूं हैं, तॾहिं वठी भॼी हुई हैं। सो त रब तो ॼाणे न चाची, पर अलाह खे मन हाणे ईअं न कर मूंसां। न मां ॿाहिरि निकितसि न ई मूं ज़हर आंदो, तूं ज़बरदस्ती सोडल खे मूं लाइ चयो। ऐ हयाती हुई पीर ज़ोर हुई माई जो बची वई। तूं इहो ज़हर अटे में मिलाए मुझे भरसा रखी। सोडल खे वरगलाइण खां बहितर हुयो त उहो ज़हर मूंखे आणे ॾींहुं त मां ख़ुशी ख़ुशी पी वञा हा। घटि में घटि सोडल ते को चुटो त न अचे हा, या हुन जे ज़हन में मूंॾा को कटर त न वेहे हा न। हाँ बराबर, या मुखां थी वई वॾी ग़लती मुखां थी वई। इहो ज़हर अटे में मिलाइण बजाए तोखे खाराए छॾिया न। मिंट में वञी मलाइकनि सां मिली हा। तॾहिं त चयमि न त पकोड़े पीर जो पढ़ियल पाणी जे बहाने उहो गिलास अची अटे में पलटी ऐं सोडल खे मूं लाइ चई। मां त सोडल जे नज़रुनि में किरी पियसि न चाची। छा इज़त रही मुंहिंजी? ऐं हाणे ठाहियो ख़ुशि न थी आ? हुनजे हिया में कोन तूं वेठी आई। इहो इलाही आहे जेको तावीज़ तोखे लिखी पे ॾे, उहे चिटकियूं प्यारे मुंहिंजे पुट खे अंधो करे छॾियो अथई। पर ॻाल्हि ॿुध, तोखे कॾहिं बि आऊं बख़्श कान कंदी सही। हा मुझा खुदा अल्लाह। अम्मा ये छोती करे ही हम छा चवां पंहिंजी अम्मा खे, छा चवां पंहिंजी ममता खे, छा चवां? जे चवंदुसि त नाफ़रमान थींदुसि। ऐं अम्मा जूं हरकतूं, मुंहिंजा मालिक मूंखे हिम्मत ॾे, सब्र ॾे। तुझी मर्ज़ी चाची, मां त ॾुखिया सुखिया पसावा पूरा करे वेंदसि। मां मिंथ थी कया आहिनि त अजायो सोडल खे न मछराए, हुनखे दुख थींदो। दुख कोन थींदो, न थींदो दुख। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं अम्मा जूं ॻाल्हियूं हज़म करे छॾ, ठीकु आहे? मां बि अम्मा जूं ॻाल्हियूं हज़म थो करे छॾियां।
इल्म फुरकान हवाले तबो खुशूस पेन खैरवानी जी चयुम भाव हवालो दे यो खैर आहे खुशाई न ओही न वाही केड़ी खुशी केड़ो खैर जमादार साहब चाहे ता तिपक साहब ई अरा हवाल हलेव दबल दिल थले खामोश ने खबर कना जोशना माठ न तो करी निभागा ॻाल्हाइण ॾे मूंखे साहब नीचास कना जोश ख़बर आहे तुंहिंजे जोश जी थफ सां थाणे बुला खान वञी पुॼंदे हरो त साहब परियों तरह जी तरी बि अथसि फुरकान जी साहब साहब वॾे फरमान अली खे सुञाणी हिनखे राज़ी कयो आहे जमादार जबल जी न मञींदे न त इरादा क़त्ल सां गॾु 13 ॾींहं जो केस बि लॻी वेंदई पिस्टल जा न फिंगर प्रिंट्स अची विया त सफ़ा सुक थी वेंदे सूबेदार साहब इहा ॻाल्हि त आसमान सां आहे वटेस तो लाइस तो जमीन ते जॾहिं धूड़ चटेस पोइ ख़बर पवेस दादे ख़बर कना जोशन चुप त कर जबल सोच फुरकान हिकु ॾींहुं अथई अचो बबो गरबो पर फुरकान न मञेस पदा तमो ने ख़बर कना जोशना तोरा पात इए पिजे शबाना जे असां मां के बंदूक हई हुजन कवल के असां ला छो चवंदी असां मां को वियो आहे छा उरे शफन तू वियो है छा उरे काॾे चाचा हा ओॾे ज़मीन ॾे न हर मथां हर हणाया हुया ज़मीन मथां हर हणाया आयो ही हा सोढल बजायो शमन अकन आहिनि न शबाज़ खान जा चमचा उहे काहे विया हा मां ट्रैक्टर कराए हर मथां हर हणाया हुया सुभाणे पाणी ॾेई छट कंदोसांसि अड़े न वधाए शफन बेली असां में सह पनाह है दा वाह चाचा वाह कंधु झुकाइजी वियुमि न बाबा कंहिं शरारत या फसाद खां माठ भली आहे चाचा रन ई ज़मीन न आहे छॾबी थोरो सोच सोच पर ज़मीन मुकमल असांजी न आहे पुट तूं सम्झी छो नथो यार इन्हीअ ज़मीन जे करे त मुमल विञाईसीं ॿुधाए भला केरु हितां खणी वियो आहे ज़मीनूं ऐं जाइदादूं जो तूं नथो मुड़ी वाकई चाचा खणी त कोई न आहे वियो पर जेसिताणी इंसान जीअरो आहे न इज़त ऐं नफ़्स सां जीए हाँ पर ध्यान सां शफन तोखे त अञा मेहंदी लाइणी आ कमल पोती आ सायो शुरू समझ हाँ हाँ कमल जे नाले वठण सां परेशान थी वे खेर त आहे न शफन हाँ हाँ पर चाची हाँ हाँ पर चाची छा अस्सलाम वालेकुम मां साथ फकीर वेहे या वने अरे रेगा तब तो धनु भरी छो आयो ही सफन फकीर मोकलाइण आयो आहे मोकलाइण हाँ पर तोखो मोकलाइण थोरी आयो आहे मां साथ को मोकलाइण आयो आहियां परे सफ़ा परे वञणो आहे फकीर खे मोकलाइण जी ज़रूरत कान्हे का हलियो वञ जादे वणे तॾहिं हलियो वञ मिस्र थो वञा ओ सऊदीअ खां बि परियां मिस्र छो उते मुंहिंजा सुहिणा से पिता ॿार आहिनि मिलण थो वञा तुंहिंजा ॿार बच्चा मिस्र में अरे धनु धमाली दुनिया घुमियो वेठो आहे मिस्र कहिड़ी ॻाल्हि आहे बसि सिक लॻंदी आहे मां साथ धाणो जी भला मां साथ फकीर वेहे या वञे अरे हेॾे तरसो त सही चवे छा तो हा छा
सा न शफन छॾीस जहिड़ो तो मासा था चलो धन वन तू इता शुक्रिया मां सां त फकीर वेहे जा वञे हल टर फकीर वेहे या वञे हाँ किबला गाड़ी पंचर छॾे आया आहियूं जवाद के कोच में विहारे आयो न बाबा साईं वींदे पंचर थी पई जवाद खान किथे आ बाबा साईं जेको ख़ौफ़ हो न उहो थी वियो खौफ हो थी वियो गाड़ी गोली सां पंचर थी विया जवाद खान खे त कुझु कोन थियो न बाबा साईं मक़सद चवण जो इहो आहे त नंढो बाबो अगवा थी वियो छा अगवा थी वियो हा बाबा साईं 6-7 हमरा पुटुनि सां फिरी विया असां ते उल्टूल करे ऐं नंढे बाबे खे वठी विया बाबा साईं इहो मूंखे सोढल जी शरारत लॻे थी सोढल सां गॾु तो जो रत सुरकिनुसि रोज़ तो भेरे